नादरीन तव्हां ॾिसी रहिया आहियो हक़सत न्यूज़। नादरीन तव्हां सां ख़बर शामिल कंदा हलूं। काज़ी अहमद खान जाते काज़ी अहमद लॻ ॻोठ रवात चांडियो जे रहवासी मुख़्तियार अहमद चांडियो तालका प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त साल 2013 में मुंहिंजे चाचे वालू खान चांडियो खे जवाबदार अकबर चांडियो, अली असगर चांडियो, गुलाम मुस्तफ़ा उर्फ़ मस्तू चांडियो ऐं अज़ीज़ चांडियो काज़ी अहमद शहर अंदर थाणे भरिसां बेगुनाह क़त्ल करे फ़रार थी विया हुआ, जिन मां 2 जवाबदार गिरफ़्तार थियल आहिनि। बाक़ी 2 जवाबदार 8 सालनि खां रूपोश आहिनि, जेके असांखे केस तां हथ खणण ऐं ठाह करण लाइ धमकाए रहिया आहिनि, मौतमार धमकियूं ॾेई पिण रहिया आहिनि। हिन चयो त रूपोश थियल जवाबदारनि जे माउ मुस्माद अलीमा असांखे कूड़नि केसनि में फासाइण लाइ असां मथां कूड़ा केस दाख़िल करण लाइ ग़लति बयानबाज़ी करे रही आहे ऐं पुलिस खे प्रेशराइज़ करे रही आहे। त हुन चयो त मुंहिंजे चाचा जे क़त्ल केस में रूपोश जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। हुन वज़ीर आला सिंध, IG सिंध, SSP शहीद बेनज़ीराबाद ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई आहे त चाचा जे क़त्ल केस में घुर्बल रूपोश बाक़ी जवाबदार खे गिरफ़्तार करे खेनि सख़्त सज़ा ॾिनी वञे। असां सां इंसाफ़ कयो वञे। रिपोर्टर मुमताज़ अली सूम्बियो, हक़सत न्यूज़, काज़ी अहमद।